हुजूर से अर्ज कयो रब उन्हनि जे लाइ बि वंड मिले। मुंहिंजा रब मुंहिंजो अबू बकर जेको घर खे बुहारो ॾेई सभु कुझु मां मुहम्मद जे कदमनि ते तो घोड़े उन जे लाइ बि हिस्सो मिले। अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहिस सालिहीन। मुझा मौला मुझो उमर जे काफरन जो नक में दम खयो उन जे मथो भी मेहरबानियूं थियण खपन। अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहिस सालिहीन। ओ मुझा रब वो मुझो उस्मान जे हिक ही कचहरी में 700 सामान सा भरल मां मोहम्मद जे सामने बिहारियो उन ते भी मेहरबानी थियण खपे। अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहिस सालिहीन। मुझा मौला मुझो अली जेके मां बच्चन वांगुरु पालियो थम जेके मां पंहिंजी सब खां नंढड़ी नियाणी परणाई थम जेको मुझे इल्म जो मरकज है जेके मां पंहिंजे उम्मत जो चीफ जस्टिस से काज़ी उल कुज़ात मुकर्रर कयो थम जंहिंजे लाइ मां चयो थम अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा उन जे लाइ भी हिस्सो मिलण खपे। अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहिस सालिहीन। मुझा रब हे मुझा बचड़ा जंहिंजे जुल्फन खे मां चुमंदो हां जंहिंजे रुखसारन खे मां चुमंदो हां जंहिंजे ॿारनि खे मां चुमंदो हां जेके मूंखे ॾाढा प्यारा आहिनि जंहिंजे ज़ुबान खे मां मोहम्मद चूसींदो हां मुंहिंजो हसन ऐं मुंहिंजो हुसैन इन्हनि जे लाइ बि वंड खपे। अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहिस सालिहीन। मुझा रब हे मुझो बिलाल जेके टांडन ते तरपायो वींदो मुझा रब हे मुझो सलमान हे मुझो अबू ज़र हे मुझो साद हे मुझो सईद हे मुझो तलहो हे मुझो ज़ुबैर मांखे इन्हनि जे लाइ बि वंड खपे। अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहिस सालिहीन। बुजुर्ग लिखन था उन जमाने का क़यामत ताईं सभनी फरमा बरदारन जो हिस्सो रसूल शामिल कराए छॾियो। जब हुजूर ही पियो चए मुझा रब मां खां पोइ अबू हनीफा ईंदो शाफई ईंदो मालिक ईंदो अहमद बिन हंबल ईंदो जेके मुंहिंजे दीन जी खिदमत कंदा उन्हनि जो हिस्सो भी मिलण खपे। अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहिस सालिहीन। मुझा रब जुनैद बगदादी जो हिस्सो बायज़ीद बुस्तामी जो हिस्सो मुझा अल्लाह जेको हिंदुस्तान जे कुफरस्तान में शरीयत जो चमनिस्तान कायम कंदो मूंखे उन कासिम नेमातवी जो भी हिस्सो खपे जेको माल्टा जे जज़ीरन में तुझे दीन जे कलमे खे बुलंद कंदो मूंखे शेखुल हिंद जो हिस्सो खपे जेके मां मोहम्मद जे दीन जे लाइ जानिब जो नज़रानो ॾींदा। हे निज़ामुद्दीन शामज़ई हे मुफ्ती जमील हे यूसुफ लुधियानवी हे हबीबुल्लाह मुख्तार हे मुफस्सिर कुरान असलम शेखुपुरी मांखे हर नीचे लाइ हिस्सो खपे। अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहिस सालिहीन। फरिश्ता मंजर ॾिसन पिया जिब्रील मौके जो गवाह हो रब फरमायो तहां भी ॻाल्हायो न। फरिश्तन चयो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। मौलाना उलमा लिखन था अब्दुहु आदमी छो रसूलुहु को छो। अल्लाहु अकबर मुझे विजदान थो जाए मेराज वारी रात अल्लाह पंहिंजे महबूब खे चयो हूंदो मुंहिंजा महबूब मां कुरान में काथे तोखे मुजम्मिल को थियो काथे मुदस्सिर को थियो काथे ताहा को थियो काथे यासीन को थियो काथे हामीम को थियो काथे तुंहिंजे जुल्फन जा कसम क्या थम काथे तुंहिंजे चेहरे जा कसम क्या थम काथे वज़ुहा चयो थम काथे वल्लैल चयो थम काथे शम्स चयो थम काथे अलम नशरह लक सदरक चयो थम। मुझा महबूब अज तू बुधाए त मां तोखे छा चवां ॾाढियां त चओ सुभान अल्लाह। महबूब अज तू चओ त मां तोखे छा चवां। हुजूर ही चयो हूंदो मुंहिंजा रब मां त यतीम हुस
जायो हुस तो बाबे जी ज़ियारत भी न करे सको बाबू अग में फोती हो नंढड़ो हुस त अमर भी हली वई चाचो भी हलियो वियो ॾाॾो भी हलियो वियो रब साईं मांखे त सके चाचे संग भी न ॾिनो हो मां त 25 सालन जी उम्र में 40 सालन जी पोड़ी खदीजा सां शादी कई हुयमि ओ रब मां जेको कुछ आया तुझी मेहरबानी जे सदके आया मांखे त सभनी ठुकराए छड़ियो हो तू मुझे मथे ते खत्म नबूवत ताज रखियो मुझा रब अगर मुखे हुकुम करे तो मुझी दिल थी चवे मुझा रब तू चओ त ए मोहम्मद तू मुझो बानो अल्लाहु अकबर कबीरा इन करे मेराज में जो तस्करो थियो हो बे अब्दिही समझो सुबहानल्लज़ी असरा बे अब्दिही लैला मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक्सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर।